जय झूलेलाल दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो आशीष उत्तमचंद राजाई भावनगर गुजरात मां। दोस्तों, अॼु जे हिन पवित्र ॾींहं ते यानी कि कृष्ण भॻवान जे जन्म ॾींहं ते यानी कि जन्माष्टमी, जन्म ऐं अष्टमी यानी कि आठम जो संयुक्त शब्द संधि जुड़ियल आहे जन्माष्टमी। त कृष्ण भॻवान जे पवित्र जन्म ॾींहुं यानी कि जन्माष्टमी जे ॾींहं जूं तव्हां सभिनी खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। दोस्तों, अॼु मां तव्हां वटि इन लाइ आयो आहियां त हिकु ख़ाली मुंहिंजी ॻाल्हि, हिकु मुंहिंजो वीचार तव्हांजे साम्हूं थो रखणु चाहियां। छो त घणनि व्यक्तियुनि खे ईअं लॻंदो आहे त कृष्ण भॻवानु अलॻि आहे, झूलेलाल भॻवानु अलॻि आहे, वरुण देव भॻवानु अलॻि आहे ऐं विष्णु भॻवानु अलॻि आहे, जेका ब्रह्मा विष्णु महेश में आहिनि। दोस्तों, उन जे बारे में मां थोरो ॿुधाइणु चाहींदुमि त हिंदू धर्म ग्रंथ श्रीमद भगवत गीता में कृष्ण भॻवानु पाण अर्जुन खे चयो आहे त हर कंहिं इंसान खे पंहिंजो धर्म पालन करणो घुरिजे। कंहिंखे बि धर्म परिवर्तन न करणु घुरिजे। यानी कि भॻवान तव्हांखे जंहिं धर्म में जनमु ॾिनो आहे, जंहिं माता पिता जे घर में जनमु ॾिनो आहे, उन जे घर में उहो ई धर्म जो पालन कयो। गॾोगॾु कृष्ण भॻवानु अर्जुन खे कुरुक्षेत्र धर्म क्षेत्र जे मैदान ते चयो आहे त हर कंहिं इंसान खे पंहिंजे इष्ट देव जी पूॼा करणी घुरिजे। असां सिंधियुनि जो इष्ट देव झूलेलाल भॻवानु आहे। छो आहे उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे कि मिर्ख नाले जो बादशाह जेको हूंदो हुयो नगर ठठे में, असां सिंधियुनि खे मारे मुसलमान पियो करे, उन वक़्तु झूलेलाल भॻवानु यानी कि वरुण देव जो अवतार धारण करे पंहिंजे सिंधी समाज जी, हिंदू धर्म जी जणीअ चोटी ऐं तिलक जी रक्षा कई। अॼु असां सिंधी आहियूं त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे इष्ट देव झूलेलाल भॻवान जे करे। इन करे कृष्ण भॻवानु अॻ में चई चुकिया आहिनि त तव्हां पंहिंजे इष्ट देव खे मञो। इष्ट देव बिना कोई तव्हांजो कार्य संपन्न न थी सघंदो, उहो अधूरो रहंदो। उहे घणा ई संत महंत दरवेश महापुरुष बि चवंदा आहिनि। ज़रूरत आहे असांखे सम्झण जी। ॿी ॻाल्हि कयूं, जेको मेन मुद्दो आहे कि भई कृष्ण भॻवानु झूलेलाल ऐं वरुण देव ऐं ब्रह्मा विष्णु महेश में जेका विष्णु भॻवानु आहिनि, उहो कीअं सभु हिकु आहिनि। ॿुधंदा आहियूं असां कि इहे सभु भॻवान हिकु आहिनि, त पंहिंजा भॻवान सभु हिकु कीअं आहिनि। ब्रह्मा विष्णु महेश, उन में जेका विष्णु भॻवान आहिनि उन जा 10 अवतार आहिनि मुख्य। हूअं 24 अवतार बि चया वेंदा आहिनि, पर उन मां 10 अवतार जेका मुख्य आहिनि, उन्हनि मां विष्णु भॻवानु समय समय प्रमाणे, जीअं भगवत गीता में कृष्ण भॻवानु चयो आहे त यदा यदा ही धर्मस्य ग्लानि भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। त जॾहिं जॾहिं पृथ्वी ते अधर्म वधंदो आहे, धर्म जी हानि थींदी आहे, तॾहिं तॾहिं अधर्म खे नाश करण लाइ ऐं धर्म जी स्थापना करण लाइ मां अवतार वठी ईंदो आहियां। ऐं उहो विष्णु भॻवानु ई वठी ईंदा आहिनि। विष्णु भॻवानु पहिरियों अवतार मत्स्य अवतार वरितो, कुर्म अवतार, वामन अवतार, वराह अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, ऐं 10 अवतार ईंदो कल्की अवतार। इहो बि पक आहे। हाणे उहो ई जेको कृष्ण भॻवान जो अवतार आहे, यानी कि विष्णु भॻवान जो अवतार आहे कृष्ण भॻवानु, त कृष्ण भॻवान जो जेको अवतार आहे उन में कृष्ण भॻवानु पाण था चवनि श्रीमद भगवत गीता जे 10 अध्याय में, जेको अध्याय जो नालो आहे विभूति योग, उन में 29 नंबर श्लोक में कृष्ण भॻवानु छा था चवनि त अनंतश्च अस्मि नागानां वरुणो यादस म अहम पितॄणामया म च अस्मि यमः संयमतामहम। यानी कि नांगन में शेष नांग मां आहियां, जड़ चढ़ यानी कि जल में हलण वारा जेका प्राणी आहिनि उन्हनि जो अधिपति वरुण देव मां आहियां, पितृअनि में अर्यमा नाले जो पितृ मां आहियां, शासन यानी राज करण वारनि में यमराज बि मां आहियां। त दोस्तों, तव्हां नोट कयो, विष्णु भॻवान जा अवतार 10, मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार, वामन अवतार, नरसिंह अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार। उनमें कृष्ण भॻवानु पाण ई था चवनि त वरुण देव बि मां आहियां। त कृष्ण भॻवानु ऐं वरुण देव में कोई फेर न आहे। विष्णु भॻवानु ई कृष्ण भॻवानु आहे ऐं कृष्ण भॻवानु ई चवनि था कि वरुण देव बि मां आहियां। ऐं वरुण देव जो अवतार असांजा सिंधी समाज जा, सनातन धर्म जा रक्षक, पालनहार, भक्षणहार
झूलेलाल भॻवानु आहिनि। इन जे करे असां जेकी बि पूॼा कयूं था उहा झूलेलाल भॻवान जी त आई आहे, गॾोगॾु वरुण देव जी बि आहे, कृष्ण भॻवान जी बि आहे ऐं विष्णु भॻवान जी बि आहे। इहो मां नथो चवां, हीअ शास्त्रनि जी वाणी, वेदनि जी वाणी, भॻवाननि जी वाणी थी चवे त जेका सिंधी या जेका व्यक्ति झूलेलाल खे, वरुण देव खे, कृष्ण भॻवान खे या विष्णु भॻवान खे अलॻि था सम्झनि, उहा अलॻि न सम्झी करे हिकु ई सम्झनि। ॿी वस्तु तव्हां नोट कंदव त विष्णु भॻवान जो वास बि दरिया में ई आहे। असांजो इष्ट देव श्री झूलेलाल भॻवान जो वास, वरुण देव जो वास दरिया आहे। उनजो संबंध राम भॻवान सां बि आहे। जॾहिं राम भॻवानु लंका वञी रहियो हुयो ऐं शिवलिंग जी स्थापना पिया करनि, रामेश्वर महादेव जेको साउथ इंडिया में आहे, तंहिं वक़्तु राम भॻवानु पंहिंजो तीर कढी करे उन दरिया खे सुकाए रहिया हुया। उन वक़्तु बि वरुण देव आया ऐं राम भॻवान खे चऊं कि राम भॻवानु तव्हां भॻवानु आहियो, पर हिन वक़्तु तव्हां मनुष्य चोले में आहियो, इन जे करे मनुष्य चोले जूं मर्यादाउनि में रही करे तव्हां इहो कार्य कंदा। तव्हां महाभारत में बि इहो ॾिसी था सघो, रामायण में बि ॾिसी था सघो। ॿिन्ही नंद वरुण देव जो उल्लेख आहे। रामायण में राम भॻवान खे दर्शन ॾिना, महाभारत यानी कि श्रीमद भगवत गीता में कृष्ण भॻवानु पाण चयो आहे कि वरुण देव मां आहियां। त राम अवतार ऐं कृष्ण अवतार ख़ुदि वरुण देव खे मञनि था, सम्झनि था। इहे सभु विष्णु अवतार ई आहिनि। त असांजो झूलेलाल भॻवानु बि विष्णु अवतार आहे, कृष्ण अवतार आहे, वरुण देव अवतार आहे। कोई फेर न आहे उन्हनि में। इन जे करे जॾहिं बि कोई पूॼा विधि अर्चना कयो, असां सिंधी कंदा आहियूं, अखो पाईंदा आहियूं, बहिराणो साहिबु कढंदा आहियूं। उहो जेॾी महिल बि असां दरिया में परवान कयूं था पिया, तेॾी महिल इहो अखर पक चऊं श्री झूलेलाल अर्पण। असां श्री झूलेलाल भॻवान खे अर्पण कंदासीं, उहा वस्तु विष्णु भॻवान ताईं बि पहुचंदी। इन जे लाइ अॼु जन्माष्टमी जे मौक़े ते इहो वीचार रखणु ॾाढो महत्व जो हुयो त असां झूलेलाल, कृष्ण भॻवानु ऐं विष्णु भॻवान खे अलॻि न सम्झूं। इहे हिकु ई आहिनि। इन जे लाइ कृष्ण कन्हैया लाल की जय, बोलो लक्ष्मी नारायण भॻवान की जय। आयो लाल सभई चओ झूलेलाल, बेराई पार सदाई शाहूकार।